पाक आर्मी जिंदाबाद, पाक आर्मी पाक आर्मी जिंदाबाद आर्मी पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान। दड़ो खां रिपोर्ट शामिल कयूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे सुनील आज़ाद मेमण जी। बनू में अमन कमेटी तरफ़ां यौम दिफ़ा पाकिस्तान रैली कढी वई। पाक फ़ौज जे अज़ीम शहीदनि खे ज़बरदस्त ख़राज तहसीन पेश कयो। बनू अमन कमेटी तरफ़ां यौम दिफ़ा जे मौक़े ते पाक फ़ौज जे शहीदनि खे सलाम पेश करण लाइ ज़िलई अॻुवाणनि याकूब सुमरो, बाबू गगो, मोहम्मद उरुस साहितो, वफ़ा चंदन लाशारी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में बनू खां डब्बू मोरी स्टाफ दड़ो मेन रोड ताईं हिकु वॾी रैली कढी वई, जंहिंमें पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हणी पाक फ़ौज तां यकजहती जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते इन्हनि पाक फ़ौज जे शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश कंदे चयो त पाक फ़ौज जी लाज़वाल क़ुर्बानीनि जे बदौलत असां महफ़ूज़ आहियूं, असांजूं सरहदूं बि महफ़ूज़ आहिनि। हिननि पाक फ़ौज तां शाना बशाना साथ निभाइण जो वचन पिणु कयो। 6 सेप्टेम्बर यौम शोदा आर्मी वारनि जो ॾियारो आहे। अॼु जी तारीख़ ते साल 1965 में हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी वॾी जंग लॻी, जंहिंमें पाकिस्तान जी आर्मी जे जवाननि ऐं ऑफिसरनि भरपूर हिसो वरितो। जंहिंमें काफ़ी असांजा जवान ऐं आर्मी जा ऑफिसर शहीद थी विया। हिनमें मेजर अजीत भट्टी साहब ऐं ॿिया सरे फरस्त आहिनि। दुश्मननि सां अटैक में मिलाए उन्हनि जंग कई। अलाह तबारक ताला उनखे कामयाबी ॾिनी। असां अॼु इहो अज़ुम कयूं था त असांजे पाकिस्तान जी जेका आर्मी आहे, जेके फ़ौजी जवान ऐं ऑफिसर आहिनि, उते बहादुर आहिनि। इहे हर मोड़ में चाहे तूफ़ान लॻे, चाहे तूफ़ानी बरसातूं हुजनि, चाहे फ़ौज हुजे, चाहे फाहे लॻे, चाहे को माण्हू पाणी ॿुॾी वञे, इहे ई फ़ौजी जवान अची पंहिंजो सिर कढी ते रखी इहे मदद कंदा आहिनि पब्लिक। अॼु बि असांजा फ़ौजी जवान, ख़ासि जवान जेके बाहिम्मत आहिनि ऐं दुश्मन खे असां मथे ॾेई करे उन्हनि सां मुक़ाबले लाइ तयारु आहिनि। दुश्मन खे का बि ताक़त न आहे जो असांजे पाकिस्तान खे ॿेड़ीअ खणी जॾहिं अचो त असीं सभु गॾिजी पाकिस्तान आर्मी जवाननि जो हथु मज़बूत करियूं, उन्हनि सां साथ ॾियूं। इहे ई जवान आहिनि जेके 24 कलाक राति ॾींहुं जबल हुजे, थर हुजे, दरिया हुजे, वारासी इलाइक़ो हुजे, तारो हुजे, बर्फ़ हुजे, उन्हनि बि राति ॾींहुं उन्हनि में तंबू लॻाए रखा आहिनि। पोइ